इंसानी जिस्म हर लिहाज़ खां ख़ूबसूरत आहे। पोइ खणी चेहरो हुजे, हथ पेर हुजनि या ॾाढ़ी या मथे जा वार हुजनि। कुझु साल अॻु ताईं त अक्सर नौजवान क्लीन शेव नज़र ईंदा हुआ, पर हाणे घाटी ॾाढ़ी रखण जो रुझान वधी रहियो आहे। ॾाढ़ी खे पाकिस्तानी मुआशिरे में बि वॾी अहमियत हासिल आहे, पर ॾाढ़ी जे हवाले सां साइंस बि दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधाए थी। हिक अमरीकी टीवी जी रिपोर्ट में डॉक्टरनि जे रायनि खे शामिल कयो वियो, जंहिंमें डॉक्टरनि जो चवणु हो त बैक्टीरिया या जीवड़ा ॾाढ़ी में रही सघनि था, जेका परेशानी जी ॻाल्हि आहे। पर इस्लाम में सफ़ाई ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे। मुसलमान ॾींहं में 5 भेरा निमाज़ लाइ वज़ू कंदा आहिनि ऐं ॾाढ़ी बि जीवड़नि ऐं वायरसिस खां पाक थी वेंदी आहे। ऑस्ट्रेलवी यूनिवर्सिटी तरफ़ां कयल तहक़ीक़ में चयो वियो हो त ॾाढ़ी सिज जे तेज़ शुआनि खां चेहरे खे बचाए थी। चेहरे ते मौजूदु घाटी ॾाढ़ी सिज जी तपिश ऐं तेज़ शुआनि खां बचाए थी। अल्ट्रावायलेट रेज़ इंसान जे चेहरे खे मुतासिर कंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त ॾाढ़ी न रुॻो चेहरे पर उन सां गॾोगॾु चपनि खे बि महफ़ूज़ रखंदी आहे।